बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आया सागर मुजाहिद करियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। बाकराणे मां अमन नवाज़ बरोई जी रिपोर्ट। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी ऐं सिंध जे घरू खाते वारे सूबाई वज़ीर सुहैल अंवर सियाल जो चाचो ऐं अॻूणे MPA गुलाम सरवर सियाल जेको कुझु अरसे खां दिलि जे आर्ज़े सबबि बीमार रहण बाद 80 वरियनि जी ॼमार में पंहिंजे अबाणे ॻोठ में वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ में सवें PP कारकुननि आसपास जे ॻोठाणनि सहाफ़िन तोड़े सियाल बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर बाकराणी सैद जवाद हैदर शाह, मुनवर ख़ान सियाल, नदीम अकबर सियाल, मोहम्मद ख़ान सियाल, एहसान सियाल, आलमगीर ख़ान सियाल, शाहिद ख़ान सियाल, यासिर ख़ान सियाल, माशूक ख़ान जतोई, अब्दुल कादिर तुनियो, हाफ़िज़ नियाज़ जतोई, नज़ीर अमन जतोई, सहाफ़िन यासीन मशहूरी, लाला बरकत बलोच, सैद अयाज़ शाह, आसिफ अली तुनियो, अहमद नवाज़ बरोई, सागर मुजाहिद तुनियो ऐं ॿिया शामिल हुया। मरहूम गुलाम सरवर सियाल जो मर्द नमाज़ जनाज़ा बाद मुक़ामी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। नाज़रीन, ही हूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बरूं जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.khabardarnewsalert.com।